हर जगह हर वक्त। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां यहाँ से मैंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां खबर शामिल करूंगा। दादू का रपड़ और फिदा हुसैन पावर के रपड़ मुताबिक 20 नवंबर के आलमी डी की मुनासिबत से पूरी दुनिया जी दादू में चाइल्ड राइट्स मूवमेंट सिंध CRC दादू के सर ते ॿारनि जे हक़ लाइ कम कंदड़ समाजी तंज़ीम जे अॻवान सिविल सोसाइटी के नुमाइंदनि शागिर्दनि हथनि में ॿिन्हिनि प्ले कार्ड खणी CRC दादू ऑफिस का मार्च करे प्रेस क्लब ॾाढो धरणो हयो। अगवान PTLF सदर इनायत अली जमाली, प्रोफेसर मोहम्मद अरफान कलोड़ो, नियाज चांडियो, साजिद मस्तूरी, मोहम्मद वसीम खोकर, सदाक अली सुमरो, राजा रफ़ीक पावर ऐं ॿियनि चयो त पूरी दुनिया अॼु ॿारनि जे हक़नि जो ॾींहुं मल्हाए रही है। 19 ज़िलनि में चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट क़ाइमु करणा हुआ, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध जे चंद ज़िलनि खां सवाइ ॿियनि ज़िलनि में 9 साल गुज़रण बावजूद चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट अञा ताईं क़ाइमु न थी सघिया आहिनि। सिंध समेत पूरी मुल्क में ॿारनि सां जिनसी ज़्यादतियुनि जा वाक़ा थी रहिया आहिनि। हिन चयो त ॿार असांजे मुस्तक़बिल जा ममार आहिनि, जेसिताईं असां पंहिंजे ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ खे यकीनी न बणाईंदासीं।